नाज़रीन हेडलाइंस समठियों आंखें अहम खबर बाबत आगाह कंदलों। पाकिस्तान कर्ज हेठां दबजी चुको है। गुज़िरियल हुकूमत मुल्की मईशत के तबाह करे छॾियो आहे। गुज़िरियल हुकूमत में मनसूबा देर जो शिकार थिया। 1250 मेगावाट बिजली जो मनसूबो अॼु मुकमल थियण हां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ नाज़रीन इहो चवण आहे। इस्लामाबाद में टर्न अराउंड पाकिस्तान तक़रीब के खिताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त हाणे मईशत बहितरी तरफ़ वञी रही आहे। मुआहिदे बाद IMF खां हिकु न पर $2 अरब मिली वेंदा। रिकॉर्डिंग में अरबें रुपयनि जो खज़ानो पियल आहे। रिकॉर्डिंग में केस ऐं ॿियनि मामलनि में अरबें रुपया ज़ाया कया विया। हुकूमत जी असल मंज़िल पाण ते भाणण आहे। अवांखे आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इस्लामाबाद में टर्न अराउंड तक़रीब के खिताब कंदे चयो आहे त पाकिस्तान कर्ज़ हेठां दबजी चुको आहे। गुज़िरियल हुकूमत मुल्की मईशत के तबाह करे छॾियो आहे। गुज़िरियल हुकूमत में मनसूबा देर जो शिकार थिया। 1250 मेगावाट बिजली जो मनसूबो अॼु मुकमल थियणु घुरिजे हां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इस्लामाबाद में टर्न अराउंड तक़रीब में खिताब कंदे चयो आहे त हाणे मईशत बहितरी तरफ़ वञी रही आहे। मुआहिदे बाद IMF खां हिकु न पर $2 अरब मिली वेंदा।